नाज़रीन, अवामी न्यूज़ पारा अवां खे ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ नालूं त राणीपुर भरसां ॻोठ लाल वात्याणी जे रवासी नौजवान सोहेल वलद मुख्तियार सिरकी खे कोरोना वायरस जो शक ज़ाहिर थियो आहे। नौजवान सोहेल सिरकी कुछ ॾींहं अॻु सऊदी अरब मां वापसी आयो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारा अवां खे ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ नालूं त राणीपुर भरसां ॻोठ लाल वात्याणी जे रवासी नौजवान सोहेल वलद मुख्तियार सिरकी खे कोरोना वायरस जो शक थियो आहे। नौजवान सोहेल सिरकी कुछ ॾींहं अॻु सऊदी अरब मां वापसी आयो। इन हवाले सां असां राब्तो कयो राणीपुर मां अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम शेख सां। जी नदीम शेख, आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, राणीपुर भरसां ॻोठ लाल वातन जे रवासी नौजवान सोहेल सरखे के कोरोना वायरस हुजण जो शक ज़ाहिर थियो आहे। नौजवान सोहेल सरखी कुछ ॾींहं अॻु सऊदी अरब मां वापसि आयो आहे। उन हवाले सां कोरोना वायरस जे हवाले सां मुक़ररु कयल तालुका मेडिकल ऑफिसर डॉक्टर रमतला सोलंकी सां असांजो राब्तो थियो। राब्तो करण ते हुन ॿुधायो त नौजवान सोहेल सरखे में कोरोना वायरस जूं सभु अलामतूं मौजूदु हुयूं, जंहिंखे खैरपुर अस्पताल मुंतक़िल कयो आहे। मावा खई ॿुधाइण त ॻोठ लाल वातन जे रवासी नौजवान सोहेल सरखे में कोरोना वायरस जो शक ज़ाहिर थियण खां पोइ ॻोठ लाल वातन जे रवासियुनि में ख़ौफ़ ऐं हिरास जाइजी वियो आहे। जी वॾी महिरबानी नदीम शेख, तफ़सीलात आगाह करण जे लाइ।